नादरीन 7 स्टार न्यूज़ में ताज़ा तरीन न्यूज़ अवांखे ॾींदा हलूं त SHO सोबोदरो मोहम्मद सलीम दायो मुख़्तलिफ़ जगहनि ते छापा हणी फुर्थियल 2 मोटरसाइकिलूं ऐं सोलर प्लेटूं रिकवर कराए वरितियूं। यादि रहे त हथयल सामान SHO सोबोदरो मोहम्मद सलीम दायो जी सोबोदरो थाणे ते पोस्टिंग खां अॻु फुर ऐं चोरी थियूं हुयूं। हथायल सामान 2 मोटरसाइकिलूं सोलर प्लेटूं दीदार भागत के गफ़ार पिताफ़ीअ के मोटरसाइकिल नज़र हुसैन सामटियो के मोटरसाइकिल हवाले करे छॾियूं। जंहिं बाद मालिकनि पारां SHO सोबोदरो मोहम्मद सलीम दायो खे हारा पाराया ऐं ख़ुशीअ जो इज़हार पिणु कयो। SHO सोबोदरो जो किरदार जी वाखाण पिणु कई। रिपोर्ट औरंगज़ेब पीरज़ादो 7 स्टार न्यूज़ सोबोदेरो।